अस्सलाम वालेकुम। जीअं त हे PTLF जा अॻवान आहिनि जेके TO मेल प्राइमरी ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि, हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि ऐं वधीक छा ॻाल्हाइनि था। असां सां गॾु सभई मौजूदु आहिनि। सभिनी खां पहिरियों असां ॻाल्हाईंदासीं PTLF जो जेको तालका फैज़गंज जो सदर आहे साईं उस्ताद एजाज़ चांग साहिबु। साईं, छा ॿुधाइजो, असांखे पंहिंजो मौक़िफ़ ॾिजो त हितां अॼु एहतजाज करे रहिया आहियो, छाजे लाइ? 2005 टीओ साहब आफ्ताब राजा साहब जेको असां मुंहिंजे स्कूल में फ़कीर अमीर मस्जिद में 8 थी 10 मिंट ते पहुतो ऐं पहुचण खां पोइ मां स्कूल में मौजूदु हुयुसि। जीअं स्कूल में आयो त मूंखे चईं त तव्हां पंहिंजो अचनि सां ॿारनि खां पुछियईं ऐं सुबुह जो 12 जा ॿार हुया त सुबुह जो असां 8 थी 10 मिंट टाइम हुयो त ॿार अचनि पिया। रस्ते ते कुझु पसंदि वारा ॿार पहुची चुका हुया, बाक़ी कुझु परे वारा ॿार जो ॿारनि जो इलाइक़ो आहे त अचनि पिया। ऐं हिन जेको आहे मूंखे चइनि जेको तव्हां जेको ॿार थोरा आहिनि ऐं एनरोलमेंट जेको आहे रजिस्टर में वधीक लिखियलु आहे। मां चयो सर हाणे जेको आहे ॿार अचनि पिया था ऐं सफ़ाई जो हाणे चयो स्कूल जो टाइम हाणे थियो आहे ऐं उन जे खां पोइ चइनि जेको आहे तोखे मां जेको आहे ॾिसी रहंदुसि ऐं नाज़िब इस्तेमालु लफ़्ज़ कई ऐं उन खां पोइ मूंखे वरी जेको आहे वार्निंग ॾिनई। छो जो 1973 आइन मुताबिक़ हे जेको पहिरें स्टार्टिंग में जेको वार्निंग न ॾिबो आहे, शोकास ॾिबो आहे, शोकास ॾियण खां पोइ जेको आहे एक्सप्लेन ॻाल्हि कढी आहे। हिन खे डायरेक्ट जेको आहे मूंखे जेको आहे फेसबुक ते या ग्रुप में रखियो ऐं उन खां पोइ जेको आहे हिकिड़ो मां तव्हांखे जो प्रेसिडेंट हुयुसि, छो जो मां स्कूल में बि मौजूदु हुयुसि। स्कूल मुंहिंजी जेको आहे डेली रूट जेको मां पंहिंजे टाइम जी पाबंदी ते ईंदो आहियां ऐं जेकॾहिं मुंहिंजा कमकार हूंदा आहिनि त पोइ बि जेको आहे स्कूल जे टाइम खां पोइ आउं ईंदो आहियां। ऐं उन खां पोइ हे जेको मां तव्हांखे सदर रहियुसि हिकिड़ी मुंहिंजी जेको आहे इंसल्ट आहे पूरे मुंहिंजे उस्ताद जेके आहिनि ऐं हिकिड़े उस्तादनि जी पैगम्बरी पेशे सां हिकिड़े जेको सम्झ रवियो जेको हुयो ऐं उनजो किरदारु जेको हुयो ऐं बिहेवियर तमामु बहितरीनु न हुयो। ऐं उन खां पोइ जज़्बात में अची जेको मूंखां पुछे पोइ रिकॉर्ड मां ठीकु आहे सर तव्हांजो रिकॉर्ड जेको आहे मां मुंहिंजो इंस्टॉलमेंट ठही उन ते इनिशियल कई ऐं उन खां पोइ जेको आहे ॿारनि जा फोटू कढई ऐं ॿार जेके हुया 12 जा हुया उन खां पुछई त जेको आहे तव्हां छा हुननि खे क़ुर पाक जी तिलावत बि ॿुधाई ऐं हुनखे असेंबली जो पुछई ॿारनि ॿुधायो त मां असेंबली ॾिसां कई आहे। ऐं उन खां पोइ जेके वर्क आहिनि बुक जेकी किताब पिया उन्हनि खे बि जेको ॾिसी माण्हुनि खां चई तव्हांखे उस्ताद कराए त हुननि ॿुधायो त मुकमिल आहे। ऐं हिन जेको को बि मूंखे जेको आहे सम्झो का बि शइ पुछी न ऐं इहे जज़्बात में अची मूंखे धमकी ॾींदो रहियो तव्हां हुनखे ॾिसी रहंदुसि। छो त हिन जो कारण आहे जेको अॻु में असां जेको अॻे ॾींहुं ते डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सां फ़कीर अदब सुभाणे जेको आहे मुंहिंजो प्रेस सेक्रेटरी आहे जेको तव्हां उनखे उनजे बारे में असां DO साहिब खां शिकायत करे त भाई असांजे तालके फैसलनि में त DO साहिब जेको स्कूल में उस्तादनि सां रवियो जेको आहे सुठो नथो लॻे उनजे लाइ तव्हां असांजा भला थी सघायो, असां उनखे दाह ॾिनी आहे। पर पोइ हिन मूंखे जेको सुबुह जो चयो जेको तूं जेको उस्ताद सां गॾिजी वियो आहे हाणे जेको आहे मां तोखे ॾिसी रहंदुसि छो तूं मुंहिंजे ख़िलाफ़ु जेको वियो आहे। मां चयो मां मां तव्हांजो प्रेसिडेंट आहियां चए तूं केरु थींदो आहे। उन खां पोइ जेको आहे साईं फ़कीर अदब जेको उनखे सम्झे उनजे बारे में घटि वधि पियो ॻाल्हाए ऐं उन खां पोइ ऑफिस में हफ़्तो में साईं सां मुलाक़ात करण वियुसि त उस्तादनि जे लाइ उन नाज़िब लफ़्ज़ इस्तेमालु पियो करे। पोइ जेके लफ़्ज़ जेके सम्झ उस्ताद पैगम्बरी पेशो आहे उनजे लाइ उनखे TO जेको आफ्ताब राजकर साहिबु जेको आहे उनखे इहे न चवणु खपंदा हुया। ऐं हुननि हिकिड़ो मुंहिंजे लाइ बि वार्निंग में लिखो त तूं एबसेंट जेको अॻिते थिए मां जेके एबसेंट हुयुसि बि कोन को ऐं उनखे तव्हां वार्निंग लेटर ॾिसो त उन में लिखियलु छा आहे। हिकिड़ो मां रेगुलर बि रहियुसि त पोइ उनखे जेको मां हिकु ऑफिस में घुराईंदुसि तुंहिंजे लाइ रिएक्शन कंदुसि। साईं, असांखे तव्हां थोरो ई ॿुधाइजो, तव्हां PTLF जा सदर आहियो, तव्हांखे उस्तादनि वोट ॾेई PTLF जो फैज़गंज जो सदर कयो आहे, तव्हां सां ही सूरत हाल आहे त पोइ ॿियनि उस्तादनि सां छा थींदो हूंदो भला? तॾहिं मां चयो ॿियनि उस्तादनि में काफ़ी जेको सभु फिदा हुसैन चांद खे जेको आहे वॾे अॻु में बि उनखे ईअं जो उस्ताद स्कूल में वेठो उन्हनि जी बि सम्झो उन्हनि जे लाइ बि शौक़ु डायरेक्ट जेको आहे उनखे रिलीव कयईं न को सबबु न को उस्ताद स्कूल में वेठो बि हुयो। उस्ताद जे करे मां वेठो आहियां उनखे अचनि चइनि जेको आहे मूंखे तेल जा जेकी गाॾी मुंहिंजी हले थी हिन जा पैसा केरु ॾींदो। पोइ उन्हनि जे बारे में जेको उस्ताद जेको आहे सभु साईं अचे पियो साईं खे असां चयो असां तव्हां हिते वियो असां डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सां वञूं पिया असां उन सां उहो ॻाल्हाईंदासीं। पोइ जेको वरी साईं उन सां सम्झो कुझु बि थियो हाणे उनजो उहो जेको आहे सम्झो रिलीव ऑर्डर अञा त उन वटि पियो आहे साईं वटि पियो आहे अञा उनखे जेको जॉइनिंग वारो ऑर्डर कैंसिल वारो अञा न ॾिनो अथसि। ऐं उन खां पोइ छो जो मां जो ॻाल्हायोमांसि उनजो रिएक्शन जेको असांजो पियो खणे ऐं काफ़ी मुंहिंजे उस्तादनि सां जेको आहे उनजो बिहेवियर सही न रहिया आहे। ऐं
उन खां पोइ असां इंशाल्लाह जेको मुंहिंजो इतिजाज जो हाणे दारियो वधाए वेंदो इंशाल्लाह अॼु मां जेको सम्झो तालके जो प्रेस कया पियो उन खां पोइ मुंहिंजो इतिजाज जो दारो इंशाल्लाह ताला तालके खां पोइ ज़िले ते सिंध सूबे लेवल ते इंशाल्लाह मां हिन जे ख़िलाफ़ इतिजाज कंदो रहंदुसि। न अगरि हे तव्हांजो अॼोके एहतजाज जो अगरि खड़ ते निकिरी थो अचे छो जो तव्हां टीओ ऐं तालके जो सदर सम्झो त तव्हांखे गॾु सिस्टम हलाइणो आहे स्कूलनि जो तव्हां में जॾहिं जो इख़्तिलाफ़ थींदा त पोइ ही स्कूल कीअं हलंदा स्कूली निज़ाम कीअं हलंदो असांखे थोरो इन बाबति बि सम्झाइजो। प्रेशराइज करे थो स्कूल में वञे थो हुनखे प्रेशराइज करे तालीम जो तबाह जेको आहे टीओ ई आहे ऐं त तव्हां काफ़ी स्कूल सॼो बंदि करे छॾियो हिते हिकु जाइ ते एतिरा उस्ताद वेठा आहिनि मिसाल जे जहिड़ा 10 12 आहिनि 5 उस्ताद हिकिड़ा स्कूल तव्हांजो किलो आहिनि जेका असां सुबुह था ऐं असां वेठा छो जो दिल्ली अचनि त तालीम जेको मुकमल तबाह थी आहे हर कम जे लाइ जेको रुकावट अची वेठो आहे ऐं असांखे का बि अपडेट न मिलंदो आहे जॾहिं असां मालूमात वठंदा आहियूं चवंदा आहिनि जेको आहे मुंहिंजी मर्ज़ी आहे छा हे त तालके जो ऑफिसर जो इहो कमु आहे त जेको आहे गॾिजी करे चवंदा असां उस्ताद हिन सां वापसि था आहियूं उहो असां सां वापसि था आहे असां उस्तादनि जे हक़ में लाहियूं छा उस्ताद जे हक़ में आवाज़ु जेको आहे असां उथारींदासीं ऐं जेको बि सम्झो उस्ताद जेकी तकलीफ़ हर मोड़ ते जेको आहे असां उस्ताद सां गॾु असां सां PTLF जा ॿिया बि अॻवान मौजूदु आहिनि अदब अली हिसबानी साईं मौजूदु आहे जेको PTLF जो तालका जो प्रेस सेक्रेटरी आहे उन सां ॻाल्हाईंदासीं। साईं हे तव्हां त मुसलसल एहतजाज कयो पिया अॻु में बि तव्हां हिकिड़ो एहतजाज कयो हो वरी अॼु एहतजाज आहे त पोइ एहतजाज खां पोइ मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे कशीदगी वधंदी थी वञे मामिलो खुटे नथो पोइ खुटण जे लाइ छा थियणु घुरिजे तव्हांजा छा? साईं असल में अॻु इहो आहे त कुझु ॾींहं पहिरियां अवां जी प्रेस क्लब में सिटी प्रेस क्लब कसाजांग में भेंडे में आयो हुयुसि जितां एहतजाज रिकॉर्ड करायो हुयो उन एहतजाज रिकॉर्ड कराइण खां पोइ टीओ साहिबु उन मसइले खे हल कराइण जे बजाए जेको सो इंतकामी कार्रवाई शुरू कयूं ऐं साईं फ़िदा चांद खे जेको सो रिलीफ कई उनखां पोइ जेको सो साईं असगर चन्ना साहिबु आहिनि जेको सो अलाह रखियो चन्ना में उनखे रिलीफ कयईं उनजे रिलीफ करण खां पोइ जॾहिं असां साईं खे चयो साईं अवां जेको सो मसइले जे हल तरफ़ न पिया वञो ऐं जेको सो मामले खे कशीदगी जी तरफ़ अख़्तियार पिया कयो ऐं तव्हां ऑफिसर आहियो त मसइले खे हल कयो त बहितर थींदो ऐं वधायो न त साईं जन खे मूं जॾहिं इहे लफ़्ज़ चया त साईं जन जेको सो मुंहिंजी DO एलिमेंट्री सेक्रेटरी साहिब खे कंप्लेन कई त मुंहिंजे नाला चई त जेको सो माना सोशल मीडिया जो ग़लति इस्तेमालु करे थो ऐं मूं ते जेको सो फॉल्स एलिगेशन्स आहिनि उहे सॼा प्रूफ खणी जॾहिं DO साहिब वटि पहुतुसि त DO साहिबु इहो ई चयो त बाबा असां TO प्राइमरी मेल आफ्ताब राजपुर खां बि टाइम वठंदासीं उनखे बि जेको सो मधु कंदासीं त उहो बि जेको असांजी ऑफिस DO ऑफिस अचे पोइ अव्हांखे ॿुधाईंदासीं अव्हां बि अचो त पोइ रूबरू वेही ॻाल्हियूं कंदासीं पोइ जेको ग़लति हूंदो उनजे ख़िलाफ़ु डिपार्टमेंटल एक्शन कयो वेंदो। असां 3 ॾींहं उतां 23 तारीख़ ते वापसि मोटिया आहियूं त कल्ह वरी 24 तारीख़ जेको सो असांजे तालका जे सदर जे जेको सो स्कूल में सुबुह जो सवेर TO साहिबु मसूद जन पहुता आहिनि ऐं उते जॾहिं त हिकिड़ो उस्ताद मौजूदु वेठो आहे छो स्कूल में पोइ त वार्निंग लेटर जो को मां सम्झां त जवाबु ई कोन्हे को हाणे TO साहिबु जेको वार्निंग लेटर में लिखियो आहे त बाबा तव्हांजे ॿारनि जा जेको सो फेयर बुक मेंटेन न आहिनि या ॿियूं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं जेको सो माना TO साहिबु लिखियो आहे त बाबा इहो सही न आहे जीअं उनजे लाइ हिकिड़ो स्कूल जो प्रॉपर रिकॉर्ड हूंदो आहे उन रिकॉर्ड में हिकिड़ो विज़िट बुक हूंदो आहे जंहिंमें नोट इहो ईंदो आहे जेको बि बाला कंदो आहे उनमें उहे इंस्ट्रक्शन्स हिदायतूं जेके आहिनि उन विज़िट बुक में लिखियूं वेंदियूं आहिनि बाबा तव्हां जेको सो अपांजे स्कूल में हिननि का जेको सो बहितरी आणण जे लाइ जेको सो हे ॻाल्हियूं अपनायो हिदायतूं उन विज़िट बुक में लिखियूं वेंदियूं आहिनि न कि जेको सो वार्निंग लेटर में लिखी करे वार्निंग लेटर जेको सो साहब जन सोशल मीडिया ते रखनि था। हाणे हिकिड़ो तालके जो सदर आहे ऐं उनखां पोइ जेको सो उस्ताद आहे हिकिड़े रेग्युलर पंक्चुअल ऐं जेको सो उस्ताद जे लाइ जेको सो सोशल मीडिया ते इहे ग़लति जेको सो ख़बरूं या जेको सो अहिड़ा कूड़ा वार्निंग लेटर जारी करे रखिया वञनि उनजी इज़त और नफ़्स खे मजरूह कयो वञे उहो केॾो ग़लति आहे। आइन पाकिस्तान जो शायदि मुंहिंजे ख़्याल में साईं जन आहिनि त तालके जा ऑफिसर पर पढ़ियो सही कोन अथऊं सिविल सर्वेंट रूल जेको आहे पाकिस्तान जो 1973 जे आइन में उहो चवे थो त जेकॾहिं को बि सबऑर्डिनेट मुलाज़िम तव्हांजो आहे ऐं उहो जेको सो ॾिसो था त उनजी नौकरीअ में के कमियूं पेशियूं आहिनि त तव्हां उनखे वर्बली इंस्ट्रक्शन्स ॾियो तव्हां जेको सो इन्हनि तव्हां जेके प्रैक्टिस कयो था पिया या ग़लति आहे तव्हां पाण खे दुरुस्त कयो ऐं उनखां पोइ जेकॾहिं उहो वर्बली ऑर्डर ते नथो मुड़े त पोइ उनखे तव्हां जेको सो घटि में घटि एटलीस्ट 3 जेको सो शोकाज़ जेको सो माना मोकिलिया हूंदा आहिनि
साईं जन न वर्बली चयो आहे न शौक़ात ॾिना आहिनि कुझु बि न डायरेक्ट वार्निंग साईं सम्झ में नथो अचे त अलाए कहिड़ी प्रैक्टिस करे रहिया आहिनि ऐं साहब जन तालीम जी बहितरी जे लाइ को बि क़दम कोन था पिया खणनि काफ़ी स्कूल अहिड़ा आहिनि तालके जा जेके तव्हांखे मूं अॻु में निशानदेही कई त जेको सो बंदि पिया आहिनि जा ऐं उन्हनि में ॻोठनि में 400 जे लॻभॻि घर आहिनि उन्हनि स्कूल में को उस्ताद ई कोन्हे हाणे ताज़ो ई कुझु ॾींहं पहिरियां जेको सो साहब जन उतां जेको सो उस्ताद बदिली करे जेको सो ॿिए पासे मोकिले छॾियो आहे हाणे उन्हनि जा ॿारड़ा दरपदर आहिनि ऐं काफ़ी स्कूलनि में उस ॻोठाणनि एहतजाज कया आहिनि टीओ साहब खे रिटन में एप्लीकेशनूं ॾिनियूं आहिनि त बि उन्हनि ते साहब जन को बि जेको सो गौर वीचार न पिया कनि असां वरी बि जेको सो हालात प्यारनि खे चऊं था ऐं पंहिंजे एहतजाज जे तसलसल सां असां टीओ साहब खे बि इहो मैसेज था ॾियूं त साईं जन जेको सो इहे तालीम दुश्मन जेके बि एक्टिविटीज़ आहिनि जेके प्रैक्टिसिस साहब जन करे रहिया आहिनि उन्हनि खे बंदि कनि ऐं तालीम जे फ़रोग़ जे लाइ कमु कनि ऐं पंहिंजो जेकॾहिं इहो साहब जन रवैयो न बदिलियो ऐं असां एहतजाज जे दायरे खे अञा वसी कंदासीं ऐं असां तालके एजुकेशन ऑफिसर प्राइमरी जे साम्हूं टीओ ऑफिस जे साम्हूं बि असां धरणे हणण जो अख़्तियार रखूं था जी साईं हे हुया साईं PTLF जा अॻवान जंहिंजा वीचार मां ॿुधा असांजो जेको सिटी प्रेस क्लब जो प्लेटफॉर्म आहे उहो साईं आफ्ताब राजपर जे लाइ बि खुलियल आहे छो जो असां चाहियूं था त जेका फैज़गंज जी तालीम आहे उहा बर्बादु न थिए जॾहिं PTLF ऐं TO जा इख़्तिलाफ़ पाण में वधी वेंदा त नुक़सानु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तालीम जो थींदो ऐं इन तालीम खे नुक़सान खे बचाइण जे लाइ हिननि खे जेके पाण में मसइला आहिनि जेतिरो थी सघे जल्दी ख़तमु कया वञनि त इहे बहितर थींदा अलाह पाक सभिनी खे ख़ुशि